जी बिल्कुल, पूरी दुनिया यहाँ उमरकोट में भी ॾियारी जेका है वो वॾे धाम धूम सां मल्हाई पई वञे। हिते उमरकोट में शिव मंदिर जेका आहे वो एशिया जो वॾे खां वॾो जेका मंदिर आहे उते जेका 2000 खां मथे ॾिया ॿारे जेका ख़ुशी जो इज़हार कयो वञे पियो। इन सां गॾोगॾु आतिशबाज़ी भी कई वञे पई। हिते जेका आहे पीटीआई जो अॻूणो एमएलए लाल माली ऐं ॿिया जेके हिते हिंदू बिरादरी जा अॻवान आहिनि ॿिया मौजूद आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू बि जेको ख़ुशी जो जेका त्योहार है ॾियारी जेका वो कीअं मल्हाए रहिया। त्योहार पे श्री रामचंद्र ने एक जुल्म की जो अलामत थी रावण, उसको शिकस्त दी दी थी और खुशियां मनाई गई थी। इस मौके पर हम प्रार्थना करते हैं कि हमारे मुल्क के अवाम और हमारे मुल्क में भी इस तरह की रोशनियां हो, खुशहाली हो और जुल्म और जबर का खात्मा हो। और उसके साथ साथ पूरी दुनिया में जहाँ जहाँ मजालिम होते हैं, जहाँ पे इंसानी हकूक की वायलेशंस होती हैं, वो चाहे फलस्तीन हो, चाहे कश्मीर हो, चाहे हमारे मुल्क में भी जो बराबरी होती है उसका खात्मा हो और इंसानों को उनके हुकूक मिले। मुझी उम्र हींअर 50 साल आहे, मूंखे 50 साल थी विया आहिनि। असां जेको हर साल त्यौहार मल्हाईंदा आहियूं तक़रीबन, कॾहिं को अहिड़ो का वाक़ियो को अहिड़ी का ॻाल्हि कोन थी आहे। ऐं तमामु ख़ुशि असलूबी खां माना इहे त्यौहार मल्हाया वेंदा आहिनि माना, ठीकु आहे। ऐं बिल्कुलु असांखे माना तहफ़ुज़ इन ॻाल्हि जो को ॾिजबो कोन्हे, का शइ कोन्हे माना, ऐं बिल्कुलु माना सिक्योर आहियूं माना। साल जेके बि त्योहार थींदा न, ॾियारी हुजे, होली हुजे, जन्माष्टमी हुजे, जेके बि त्योहार हुजनि उहे असां माना तमामु धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। इसलिए शिव जो मंदिर आहे, शिव जे मंदिर ते असीं माना हर साल शिव जे पंहिंजो दिहाड़े ते ईंदा आहियूं। शिव जे मंदिर ते ईंदा आहियूं फेबरवरी में, धाम धूम सां टे ॾींहं मेलो हलंदो आहे, तमामु घणी नगर ईंदी आहे, सम्झे न। अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे माना। अॼु दिवाली जो असां सनातन धर्म वारनि सभिनी खे लख लख वाधायूं। ऐं इन ख़ुशी श्री रामचंद्र जी 14 साल बनवास कटी ऐं वापसि आया, उनकी खुशी में ॾियारी मल्हाईंदा। ऐं घर घर में हर माण्हू खे प्यार ऐं मोहबत जो पैगाम आहे। सुख ऐं शांति आनंद सां रहो ऐं असांजे प्यारे पाकिस्तान के भी सदाईं ख़ुशि ऐं आनंद में रखे। ऐं हिननि जी असांजी पूरी गवर्नमेंट जी भी सिफ़ारिश आहे, फैसिलिटी आहे, बिल्कुलु असांखे हक़ जी आज़ादी आहे, गवर्नमेंट जी भी फुल असांखे सपोर्ट भी आहे। ॾियारी जेको आहे उहो हक़ जी सच जी फतेह जो ॾींहुं आहे। ऐं ही जेको आहे रावण जो जेको घमंड हो, ऐं हू त वॾो महादेव जो पुजारी हो, पर लाज़मी आहे अल्लाह जो अला साईं आहे, हुनखे बि दुनिया ते हलाइणी पवंदी आहे। त उन जे करे हुनजो अहंकार ऐं हुनजो घमंड जेका आहे हू ख़तमु करे श्री रामचंद्र हुनखे जेका आहे मारे ऐं जेको अयोध्या वापसि आयो हो, उन जी ख़ुशीअ में जेके अयोध्या वासन आहिनि ऐं पूरी दुनिया जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जेको अमन जो पैगाम ॾिनो ॾियारी ॿारे। पाकिस्तान में असांखे तमामु घणी आज़ादी आहे। असां उमरकोट में ऐं हिंदू बिरादरी अक्सर में आहियूं। हिते दिवाली असां सुठे नमूने खां मल्हाईंदा आहियूं। उमरकोट तोरे मिठी ऐं ॿिनि शहरनि बि हिंदू बिरादरी खे तमामु घणी आज़ादी आहे ऐं असां दिवाली सुठे नमूने मल्हाईंदा आहियूं। हिते शिव महादेव मंदिर ते 2000 खां वधीक ॾिया ॿारे ऐं असां हिकिड़ी माना इहा दुआ जी उमेद कई आहे त असांजे मुल्क जी खुशहाली थिए ऐं असां हिते ख़ुशि आहियूं तमामु बहितरीन। पीटीआई जे साबिक़ एमएलए लाल माली ऐं ॿिया जेके हिते आयल हिंदू बिरादरी जा जेका माण्हू आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिन जो चवणु आहे त जेका ॾियारी आहे उहो रोशनी जो त्योहार आहे, उहो असां हिते मज़हब खां बालातर थी करे हिते मल्हाईंदा आहियूं। अॼु असां हिते पहुची ऐं जेका ख़ुशी जो इज़हार कयूं पिया ऐं असांखे हिते पाकिस्तान में बाक़ाइदे पंहिंजे ख़ुशियुनि जी जेका मल्हाइण जी आज़ादी आहे। जी।